अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो पंवर। तव्हां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, शिकारपुर जे ज़िले जे टाउन मदेजी खां खे आम ख़बर ॾींदा हलूं त मदेजीअ में सैयद पीर मोहम्मद शाह DIG ट्रैफिक कराची सां संदन जे मरहूम वालिद जे विछोड़े ते तज़ियत जो सिलसिलो जारी रहियो। काल्ह शाम 6:30 बजे DIG हाउस मदेजीअ ते मरहूम जो टीजो थी गुज़रियो। टीजे जी दुआ में मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी अॻुवाननि शिरकत कई ऐं टीजे जे मौक़े ते जेके DIG सैयद पीर मोहम्मद शाह खे ख़ानदान जी पग पिणु पराई वई। जी नाज़रीन, हिन वक़्तु DIG हाउस मदेजी खां लाइव अवां सचाई न्यूज़ ते मनाज़िर ॾिसो था त हिन वक़्तु टीजे जे हवाले सां टीजे वारी तक़रीब में सैयद पीर मोहम्मद शाह DIG ट्रैफिक कराची जेके हिन वक़्तु आहिनि उन्हनि खे ख़ानदान जी पग पराई पई वञे। ख़ानदान वारी पग वारी रस्म में DSP अब्बास अली शाह, जेके इम्तियाज़ शेख MP आहिनि, ऐं साईं मौलाना हिज़बुल्लाह लाखो साहब जेके हितां जामे मस्जिद रहमानी जा इमाम बि आहिनि, उहे हिन वक़्तु दुआ कराए रहिया आहिनि। आगा रफ़ीक़ ख़ान दुरानी जेके अॻूणा चीफ जस्टिस आहिनि, उहे पिणु तक़रीब में मौजूदु आहिनि। अव्हांखे ॿुधायां त तक़रीब में मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाननि वॾे तइदाद में शिरकत कई आहे, जॾहिं त मिटनि माइटनि दोस्त अहबाबनि ऐं शहरनि पिणु वॾे तइदाद में शिरकत कई तक़रीब में। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त काल्ह ताज़ियत जो सिलसिलो पिणु जारी रहियो। DIG ट्रैफिक सैयद पीर मोहम्मद शाह ऐं सैयद दुर मोहम्मद शाह जेके डिप्टी अटॉर्नी जनरल पाकिस्तान आहिनि कराची में, ऐं संदन जे भाउरनि सां वालिद जे विछोड़े ते काल्ह ताज़ियत जो सिलसिलो पिणु जारी रहियो। इन सिलसिले में सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान कमारियो जेके ज़िले शिकारपुर जा चेयरमैन आहिनि, सरदार अली गौहर ख़ान जा जेके नींगर आहिनि, सरदार हाजी ख़ान मार जेके ज़िलाई चेयरमैन आहिनि घोटकी जा, MNA खैरपुर पीर बचल शाह, अॻूणो MNA गौसबख्श ख़ान महर, इम्तियाज़ शेख, सरदार सफ़दर मिठाणी, लाड़काणे खां एडवोकेट रियाज़ हुसैन खोसो जेके पिणु डिप्टी अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान आहिनि, सरदार जागण ख़ान भयो, आगा रफ़ीक़ ख़ान दुरानी, आगा मसीह ख़ान दुरानी जेके अॻूणा ज़िले शिकारपुर जा चेयरमैन आहिनि, नासिर आफ्ताब जेके DIG आहिनि लाड़काणे जा, अज़हर मुग़ल जेके SP आहिनि सखर जा, SP ख़ालिद मुस्तफ़ा कोराई, पीरा भरचूंडी मिठा साईं DC शिकारपुर शकील अहमद अबड़ो, आगा वकार ख़ान दुरानी जेके सियासी समाजी अॻुवान आहिनि गढ़िया सीन जा, अता रसूल जूणे जो, मीर इमरान ख़ान महंगल, आगा अयूब, ॾाॾू ख़ान पठान जेके PP अॻुवान आहिनि गढ़िया सीन जा, आगा नसरुल्ला ख़ान, सिराई निसार ख़ास कोहली, मसूद नबी डोगर, वसीम मंगी, आगा हारून, आफ्ताब मोहम्मद शाह, वही शाह मशवाणी, फोकल पर्सन बेला बचायो कमेटी जा मदेजी जा आहिनि, सैयद कबीर मोहम्मद शाह जेके अॻूणा DC आहिनि, मुनीर शाह साहब जिन, लाला एजाज़ शाह मशवाणी PP अॻुवान, अनवर पौर समेत सभई सियासी मज़हबी साफ़ी अॻुवाननि ऐं शहरनि वॾे तइदाद में DIG हाउस मदेजी पहुची संदन सां ताज़ियत कई आहे। टीजे जे मौक़े ते पिणु कसीर तइदाद में महिमानान गिरामी मौजूदु हुया, शहरी मौजूदु हुया, मिट माइट ऐं अज़ीज़ क़रीब पिणु टीजे जे मौक़े ते मौजूदु हुया। उन मौक़े ते जेके सैयद पीर मोहम्मद शाह जेके DIG आहिनि ट्रैफिक कराची में हिन वक़्तु जिन खे ख़ानदान जी पग पिणु पराई वई। हस्बे रिवायत असां वटि हिकिड़ी रिवायत आहे त जॾहिं वालिद मोहतरम फ़ौत थी वेंदो आहे त उन जे फ़ौतगीअ खां पोइ जेको टीजो हूंदो आहे, टीजे में वॾे नींगर खे पग पराई वेंदी आहे। इन सिलसिले में सैयद पीर मोहम्मद शाह खे ख़ानदान जी पग पिणु पराई वई। ॿुधाईंदो हलां मां तव्हांखे त DSP अब्बास अली शाह, आगा रफ़ीक़ ख़ान दुरानी, एडवोकेट सैयद दुर मोहम्मद शाह, सैयद अख्तर मोहम्मद शाह, सैयद कादिर दाद शाह, इम्तियाज़ अहमद शेख ऐं ॿियनि पग खे वरंदा। टीजे जे मौक़े ते मरहूम जे ईसाले सवाब लाइ ख़ैरात जी मानी पिणु कई वई। जी नाज़रीन, ही अवां मनाज़िर ॾिसो पिया जिते ख़ैरात जी मानी तक़सीम कई पई वञे। सैयद पीर मोहम्मद शाह, सैयद दुर मोहम्मद शाह, सैयद अख्तर मोहम्मद शाह ऐं सैयद आदम शाह जे वालिद जे ईसाले सवाब जे लाइ ख़ैरात जी मानी तक़सीम कई पई वञे।